अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। बिरादरान इस्लाम, अजीज़ो बिरादरो, नौजवान साथियो, आऊं की डिग्री वारो वडो उलमा नहीं हाँ, न कि सनद याफ्ता आलम या आउं मियाँ जी जो कुछ मियाँ जी पंजाबी में माड़ूअ खे चए मियाँ जी। ऐं ॿियो जेको मैयत खे वेंझारे पाणी ॾे ऐं उन जा कपिड़ा न ॿिया मड़े गिने घर जो सारो सामान लूटे उनखे पण मियाँ जी चए। त हां जमात मथे अल्लाह जा कहिड़ा अहसान ऐं करम आहिनि जे अहिड़ो उलमा असांखे शर्म थिए मोह मथे वाखाण न कजे। अमीर उस्मान जे ज़माने में हिकिड़े माण्हूअ अमीर उस्मान गनी रज़ी अल्लाह अन्हु जी वाखाण कयईं, तॾहिं चए त मोह में हिन जी में धूड़ विझे में अचे त इनशा अल्लाह तयारु माण्हू आहे ऐं जमात मथे आसान आहे अहसान आहे हिकिड़ो अल्लाह जो। इहे जमात शुक्रगुज़ार बने जे वीचारे भाए ॻाल्हि कयूं त ॿियो को पण उलमा हिन मस्जिद में अचे ऐं 35 मिनटूं या 40 मिनटूं जेकॾहिं जुमे जो ख़ुतबो थी वञे त ॿाहिरां उभो हिकिड़ो माण्हू चए असांजा कारोबार यार हेॾो मौलाना टाइम गिनी गिड़े त हिन उलमा खे अलाह जे बहाने खे हिते 12 महीना थिया पण कंहिं पण जमातीअ कंहिं पण माण्हू न ई चयो कि मौलाना साहिब हेॾो टाइम खुला गिड़े। त इहो हिकिड़ो जमात मथे अलाह जो अहसान आहे। पर जमात में अहिड़ा माण्हू पण इज़त वारा खपे कि उलमाइन जी इज़त करी। कुला त माण्हू खणे चयो जे मौलाना खे मौज़ू ॾियूं त अॼु माशरो अहिड़ो गंदो आहे, मौज़ू कुरे जो करणु, बीमारियूं ढिग थी वयूं आहिनि। हींअर डॉक्टर वटि मरीज़ खणी हलूं, चइनि कि डायबिटीज़ आहे, पैसर जी बीमारी आहे ऐं पेट जी तकलीफ़ आहे, त डॉक्टर चए भई हिनजी सेवा करे हुनखे को दवा लॻंदी की न। त हिन त हाणे माशरो ऐं माहौल अहिड़ो गंदो आहे, ख़राब थी वियो, तरह तरह जी बीमारी जनम ॾिनो आहे, तरह तरह जूं बीमारियूं अचे पियूं। इन में मौज़ू आहे निमाज़ जो मौज़ू ॾी त सारी निमाज़ त अब्दुल्ला बिन उबी मुनाफ़िक़ पढ़ंदो हो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनाज़े निमाज़ पढ़िया अथई। अब्दुल्ला बिन उबी मुनाफ़िक़ केरो? जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरियों साथी हो। मुहाजिरनि ऐं अंसारनि जो पिंड में झगड़ो थियो, तॾहिं हुन अंसारे खे पोकारियो, अंसार ऐं मुहाजिर खे पोकारियो। फिर अब्दुल्ला बिन उबी मुनाफ़िक़ आयो, तंहिं अंसारे खे चए हेॾी हिन मथे महिनत कया आहियां, हेॾा बाग़ में बगीचा ॾिना आहियां, न हीअ तव्हांखे सामा थिए था। ज़ैद बिन अरकम साहबी रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इन सोए या उसबाद अब्दुल्ला बिन उबी मुनाफ़िक़ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चई या रसूलुल्लाह, अल्लाह जा रसूल अॼु अब्दुल्ला बिन उबी मुनाफ़िक़ हीअं चए, जिब्रील अमीन ना आया, वही ना वही, रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माठ करे न वेठा हुआ, तव्हां त फ़रिश्तो आयो, अल्लाह जो जिब्रील अमीन आयो, चाहे अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ैद बिन अरकम जी सफ़ाई बयान करेला। ज़ैद खे अहिड़ो थियो, कहिड़ी ख़बर आऊं कूड़ो न पां, अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माठ करे न वेठा आहीं। जिब्रील अमीन आयो, चए हा ज़ैद बिन अरकम जेको चए थो इहा ॻाल्हि सची आहे, अब्दुल्ला बिन उबी मुनाफ़िक़ आहे। मोमिने जी मां उम्मतुल मोमिनीन आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह अन्हा मथे पण तौमत अब्दुल्ला बिन उबी मुनाफ़िक़ आहे। पाण निमाज़ूं पढ़ो पिया, रुगो निमाज़ पढ़ो, ॿारहं न करो। हर कंहिंजी जमातीअ जी इमाम मुतवली इमाम जी गिलान ऐं गीबत करे पियो। चारों तरफ़ मुनाफ़िक़ी चालू आहे। मौली अब्दुर्रहीम साहिब जंहिंजो नालो पाण सो आहे, जंहिं पाण तौहीद मथे आंदो, अल्लाह हुनजे क़बर खे रोशन करे। जंहिं भेरा अहिड़ा इंसान हुआ तॾहिं तौहीद मुल्क में आवई फैलई। मौली साहब जॾहिं दिनारा जे सर ज़मीन ते आयो, पहिरियों हिकिड़े माण्हूअ खे चई निमाज़ूं पढ़ो पिया पण औरत में परदो न आई। औरत हिकिड़ो पहिरां अहिड़ियूं पहिरींदियूं जंहिंखे गज जे में अचे, इन जी पुठी न हूंदी हुई। मौली साहब जमात खे चई जमा थिया वेही रहो जा,
आंजी निमाज़ की न थींदी जो आंजो अॻवान हूंदो। चे मौली साहब कहो चे आंजी औरतें जा पुठा जो कोई खुला ने उगाड़ा इतने आंजी निमाज़ थींदी की न। चे मौली साहब को पूरो करणो चइनी औरतें के अहिड़ो कपिड़ो खणी जो आगे दसियां पुठिया जा पुठा ढकायो पोइ निमाज़ पढ़जा आंजी निमाज़ अल्लाह क़बूल कंदो। मौली साहब सॾु कराए अल्लाह उन इंसान मथे रहम करे जे वीचारे हिकिड़े शाइर चए त सिर ऊ साॻिया पखी लभनि ॿिया जंहिंजे लभे ते लाथियूं से वीचारा विया। सलेमान सुरैयो लभ चपे खे चई सलेमान सुरैयो उथियो चए मौली साहब ई अमल आउं कंदो जेकॾहिं निमाज़ न आई परदो न आई त पोइ निमाज़ कहिड़ी। आउं मुंहिंजे घर वारीअ खे पहिरीं पुठी विझाई अहिड़ो अमल करियो था खरा। चए मौली साहब दर्स ज़ोरदार ॾे थो। दारूअ जो धंधो करणो बुराई करणी मुनाफ़क़ी करणी जूगार करणी पोइ तकिर करो कारे कलर में पोख करी भला बिज उगंदो। हेर माण्हू कलर खे वाड़ करे ने बिज फिगाए त ही तकरीरूं कलर में न विञायो। क़ुरान करीम जी इब्तिदा में आयत पढ़ी है सूरे आल इमरान जी है। सूरे आल इमरान मदीने शरीफ में नाज़िल थी हुई। मदीनो पैगंबर इस्लाम जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मदीने हिजरत करे विया तॾहिं मदीने शरीफ में जेकी क़ुरान शरीफ नाज़िल थियो इन आयत खे मदनी चवाणी ऐं मके शरीफ में जेको नाज़िल थियो इन खे मक्की चवाणी। सूरे आल इमरान 200 आयतूं ऐं 20 रुकूं ई मदीने शरीफ में नाज़िल थी हुई। इन क़ुरान जी आयत बयान कई त या अय्युहल्लज़ीना आमनू जेकी मदीने में नाज़िल थियूं त आहे ईमान वारे मके में या अय्युहन्नास ऐं माण्हूअ खे पुकारण में हुते माण्हू मुस्लमान थिया ईमान वारा। या अय्युहल्लज़ीना आमनू तक़ुल्लाह हक़ तुक़ातिही वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। ऐं ईमान वारो उन अल्लाह खां डिॼो जीअं उनजे डिॼण जो हक़ आहे ऐं उन हाल में न मरजा जिन हाल में मुस्लमान न हो। कहिड़ी हालत मां पाण गुज़रिया आहियूं। महामारी बीमारी मुल्क के सारे मुल्क के घेरे गिड़े खौफ द्रप थियो घर में वही रहियासीं चे लॉकडाउन लगो है। खौफ थियो ते जे सुबुह जो ये बीमारी मुंह मथे न कड़के सुबुह जो मुंह ते ये बीमारी हमलो कंदी ॾेर तौबा जो वक़्तु हो पण तौबा कंहिं कई न। तौबा जो मौक़ो अञा पाके न मिलियो। उहा बीमारी अल्लाह जे बाने जी दुआए से सफ़र करे न करे तेसी ॿई बीमारी आ वई डेंगी बरे जी शक्ल में। भला हेर मौजूद जो ज़रूर है हेर निमाज़ थी पूरी जन्नत में थी पूरी जे हा बिशारत ॾिने अल्लाह गुनहगारनि खे माफ़ करे तो जन्नत जी ॻाल्हि कई। डेंगियो बरो हिकिड़े माण्हू लाइ बाईअ लाइ लुई खपियो थे बुझे हिकिड़े माण्हू मथे फोन कयो ॿी निगे थी लुई खपे थो चे हेर मौलाना साहिब डेंगियो आहे मुश्किल आहे झड़ंदो आहे कीनो। ही भला अज़ाब न आहे अल्लाह जो। चे भाई पुछा करियो किथे पण मिले चे दुआ करो अल्लाह वटा पण हालत जेको आहे ख़राब आहे। डेंगी भरे वारा माण्हू लुई मिलण मुश्किल आहे। असांजा माण्हू ख़बर आहे बुझी जमात तयार आहे अहिड़ा माण्हू तयार आहिनि लुई ॾियण लाइ पण हुते माण्हू लुई ॾियण लाइ तयार न आहे भॼी वेंदा माण्हू। कहिड़ी ख़बर लुई ॾींदासीं त मरी वेंदासीं। ही पाण तोई दवार आई। मौली अब्दुर्रहीम साहिब खे चए मौली साहब उन माण्हू चए त हाणे किरो चओ था चे कीअं सिबड़ू ने कीअं पुठा ढकाइणा औरतें खे ख़बर न हुई। अल्लाह जे बहाने मौली साहब खे चए मौली साहब अजरक सची ऊंटे जी खणी आयो। मौली साहब चयो त तुंहिंजे घरवारी जो पहिराण जेको अॻियां एतिरी माप करे ऐं उनखे चओ पुठियां जी करे ॾे हिन में जा कतरे करे न इहे पुठी बनाए पोइ निमाज़ पढ़बो न तुंहिंजी औरत खे चओ त फरीअ जूं औरतूं मड़े सॾु करे न पोइ पुठी विझे। पोइ ॿिए ॻोठे जी औरतें चओ चे मौली अब्दुर्रहीम डिनारा में आयो ऐं ॾूसीअ खे खमीसूं पहिरायूं। उहो अल्लाह जा बाना हुआ। लुहारीअ जो हज पढ़ाणो थे अॼु भला ही दौरो पाण बंदि थिए थो। कारो डूंगर सना जा अॾा बंदि थिए था। मौली साहब चए आहे हिन मुल्क पछम जा लुहारीअ जो हज पढ़जे थो। लुहारीअ जो हज पाण खे बंदि कराइणो आहे। अल्लाह जा बाना भैंसे जा कपिड़ा पहिरिया हुआ तंबरियूं कुआरियूं खणी मौली साहब जे चवण मथे लभे खे चऊं। अॼु मौली साहब ऐलान कयईं त पाण हिकिड़ो मुक़ररु घुरायो आहे। केतिरा माण्हू आया आहिनि भला ही शहर आहे भुज अॼु हिते जमात में घटिए न वे पूरो कारोबार पंहिंजा ॿियो खाधे जो टाइम आहे हिन टाणे तकिर कयां वई। मौली साहब जो त लुहारीअ जो हज पढ़ाइजे थो ऐं लुहारीअ मथे हलणो आहे। जॾहिं चऊं त मौली साहब
लुहारी जो हज पढ़ाजे तो कुरो पढ़ाजे, हज भला आए किते जायल माड़ो आहे मौली साहब जो हज अल्लाह जे घर काबतुल्लाह जो मक्के में बे किते पण हज आए ना। उन आमद ज़मा नालो जंहिं लुहारी जो हज पढ़ायो थे हिजरे असवद दीवार में लगाए हुए, मकाम इब्राहिम बनाए हुए, जबल सफ़ा मरो मड़ बनाए। मौली साहब इतानू 60 माण्हू 70 कोठे ने विया, बुज़ुर्ग अल्लाह जा बाना इतानू जॾहिं विया हुते त मौली साहब ॿाराड़ी जा माण्हू जो घुरिया सही शहर जे मथे मला जा शहर वेक ॿिए तंहिं मथे राज़ी थी। मौली अहमद मला के मौली साहब जो त मौली साहब ऐं शहर पढ़ो जियां जंग जे टाइम में उलमा किराम मौलाना साहब वेठा ऐं हज़रत हसन बिन साबित के नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवंदा हुआ त अरबीअ में शहर पढ़ंदो। मौली साहब अहमद मला के चयूं त माण्हू आया आहीं पछम जे इलाइक़े जा आहीं ऐं जोश अचे इन जो ईमान वधे ऐं शहर पढ़ो, कच्छ में जा माण्हू खणी आयो या। मौली साहब अहमद मला शहर जो त कच्छ खां आया के कामल कुडी, उतर खां आया के आशिक उडी, लाशक लुहारी वई लुडी, अल्लाह अकबर थियो जॾहिं अल्लाह अकबर जा नारा लॻा ऐं लुहारीअ जो पिड़ जेको फिटाइण में चालू थी विया। निकिरियो जथे पुटिया जथो, लेखो लुहारीअ जो लथो, मुनकर कुटे पियो मोहम्मतो, अल्लाह अकबर थियो जॾहिं। जंहिं लुहारी जो हज पढ़ायो थे उन मथो पिट लॻो त हीअ आहे गुरु भला। हू अल्लाह जो बानू अहिड़ी जमात खणी उनजी ईमान जी अॼु ॾींहं ताईं क़यामत जे ॾींहं ताईं लुहारी जो हज बंदि थी वियो, ताड़ो चढ़ियो पियो। ई अमल हो, ई ईमान हो, ई इस्लाम हो। अॼु पाण वटि इस्लाम आहे, पाण वटि अमल आहे, पाण को नाले जा पुत्र आहियूं। वीचारो हिकिड़ो बुज़ुर्ग माण्हू हो रुआतड़ जो, उन चई त जमात मौली अब्दुर्रहीम बेरी वेंदी रही। पोइ मौल साहब मुंहिंजो हीअ जमात रही से चई हीअ मड़े अगड़ीअ जा भुत आहीं, जमात न आई जेॾा तेॾा पिया झूले, इहे जमात न आई, जमात मौली साहब बेरी वेंदी रही। जीअं मला साहब चई त जीअरी मोल जमात खे जीआरियो मौली अब्दुर्रहीम, तो ई त पंहिंजे मुल्क में आवई क्या अल्लाह जे हुन बाने हिन मुल्क में तोई दांदी ऐं अल्लाह जा बाना अञा पण ज़मीन मथे आई त इन जो पाण क़दर करियूं। ऐं ईमान वारा उन हाल में न मरजा जिन हाल में आई मुस्लमान न हो। ईमान जी हालत में, इस्लाम जी हालत में पंहिंजो मौत अचे ऐं नाफ़रमानी गुनाह जे कम मथां हथ खणी तौबो ताइब थी रुकू ऐं सजदा करियो त यकीन से अल्लाह ताला पंहिंजे गुनाह खे माफ़ करे छॾी। पाण भला हिन ज़मीन मथे न ॾिठा कई इंसान हुआ, भला अॼु उन्हीं जो भुणकार सजे तो क़ुर चए तो हल तो सो लम रिक्ज़ा, भला उन्हीं जो आवाज़, उन्हीं जो भुणकार, उन्हीं जी चुरफुर सुणो था। कई खनेर पियाई चई मुसलमान जूं आबादियूं हुई, हिते मुसलमान रहंदा हुआ, बगीचा मुसलमान जा आई, ही उन्हीं माण्हू जा जंहिंजी जाओ जलाल हुई। जीअं मला साहब चई त सुहा हूंदा तो सिकंदर दारा, सोरा सोरा रुस्तम पारा, वजाए विया पिंड जा वारा, जंहिंजे कोटे कंदीअ किनारा, चिबूं चिबरा कन चाॻियो, दुनिया दर गुज़र जो माग, साथ संभूड़ो जान बजाॻियो। यानी ही जेको कोट किला बना पिया आई, इन मथे बि हिकिड़ो ॾींहुं रहंदड़ हुआ, अॼु किथे रहिया, उन जो भला भुणकार आवाज़ सुने थो। अॼु उते पखी मायरा करी पिया चरिया मस्त माण्हू उन कोटे ने किले में वेठा त इन में जा पाण इबरत गिनो। पाण चए वीचारो माण्हू, हिकिड़ी हदीस है मौलाना साहब वेठा ज़ईफ़ है, चए जेको माण्हू 5 वक़्त मस्जिद में अचे जमात में नमाज़ पढ़े इन जी ईमान जी गवाही ॾियो त ईमानदार है। भई नमाज़ पढ़े पियो मुनाफ़िक़ी करे पियो गवाही कीअं ॾियूं? इन जी जांच करियो, इन जी तहक़ीक़ करियो, को उलमा जी, को मुतवली जी, को जमात जी, को पे पुत्र जी, पुत्र पे जी गिला ग़ीबत मुनाफ़िक़ी चालू है त पंहिंजूं नमाज़ूं भला कीअं क़बूल थींदियूं? पाण अल्लाह अॻियां पिंड जे गुनाहनि जी माफ़ी घुरंदा, पंहिंजी नेकी क़बूल कीअं थींदी? गुनाह माफ़ कीअं थींदा? बिरादरो, मुनाफ़िक़ीअ मथां, चुगलखोरीअ मथां हथ खणो। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में 2 क़बरें वारे खे अज़ाब थियो थे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा खे जो इन क़बरे में
ॿिन्ही में अज़ाब थिए थो। हिकिड़ो माण्हू चुगलखोरी ऐं मुनाफ़िकी कंदो ऐं ॿियो पेशाब जॾहिं कंदो तॾहिं परवाह की न कंदो। पाण सॻो खजूर जूं टारूं फिगायूं हुन मथे, चई जॾहिं नीरियूं हूंदियूं तेसीं इन मथां अज़ाब हल्को कयो वेंदो। अॼु शहरनि जे अंदरि न्यारियो, गामड़नि जे अंदरि मिठी ॼार जा पन फिगाए में अचनि था क़बर में, ऐं शहरनि जे अंदरि मरूअ फिगाए में अचे थो। भला हिनखे ख़बर आहे की क़बर जे अंदरि अज़ाब थी थो। मुसलमान जी हालत जेको आहे तमामु ख़राब आहे। थोरा मुल्क जंहिं टुकड़े मथे मुसलमान जे मथे ज़ुल्म आहे, उहो मुसलमान उन जी मुआड़ हेॾा आहे, उन जो लहणो हेॾा आहे, तए सर जे मथे रहण वारा ऐं अमन जी ज़िंदगी बसर करण वारा, ऐं असां लाइ करे दुआऊं घुरो, असांजी माए ऐं भेण जी इज़तूं लुटाइजे, ऐं अलाह जे घर में वञी करे पिरभात जो वञी ताजत जूं निमाज़ूं पढ़ो ऐं पिरभात जो दुआऊं घुरो, असां मथां इन ज़ालिम जो ज़ुल्म हल्को थिए। कश्मीर ऐं फ़लस्तीन जूं माऊं, इराक जूं औरतूं पाला करे तड़पे पियूं दुआ लाइ, आंजो कीअं नथो खपे, असां लाइ करे दुआऊं करो, अलाह ताला ज़ालिम जे ज़ुल्म खां बचाए। दुआ करो करे सुबुह जो बाज़ार के न करे सारो ॾींहुं तोजी मुंहिंजी मुनाफ़िकी करे न सांझ जो गए हुनजी भला दुआ कश्मीर जी माए लाइ क़बूल थींदी, फ़लस्तीन जी माए लाइ भला क़बूल थींदी, उन जी इज़त ऐं आबरू जी भला हिफ़ाज़त थींदी। त रुगो निमाज़ पां 5 वक़्त पढ़ूं पिया, भयूं पां में भलायूं न वे, पां में ख़ैर खायूं न वे, पां मुनाफ़िकी चुगल खोरी ऐं घिला ऐं ग़ीबत में चालियो त ॻाल्हि जेको सुणो इन जी तहक़ीक़ करियो। को माण्हू कंहिंसे पैर मिलाइण लाइ करे तयारु न आहे, को सलाम ऐं कलाम नथो करे, तहक़ीक़ नथो करे, हुनखे पुछे नथो जे भला तूं मूं ते सलाम कलाम कोन नथो करी। ॿिए माण्हूअ खे चए पियो फलाणो जमाती जेको आहे मूं सलाम वारे मुंहिंजो सलाम न झले, ऐं सिफ़ में बोस पग हटाए गिड़े, पोइ तूं पुछता करो हुनखे सिफ़ में तूं पग नथो मिलाई तुंहिंजी निमाज़ थींदी, सलाम नथो वारी सलाम झली नथो। ॿिए माण्हूअ खे चए खोटियूं अफ़वाहूं करे बदनामी करे। त बिरादरो तकरीरूं जेको आई से क़ीमती पां सुयूं आई। हिकिड़ी ॻाल्हि क़ुर हदीस जी अहिड़ी न आई जेको पां हिन मुल्क जे इलाइक़े जे माण्हू जमियत अहले हदीस वारे ॾिसो हिन ताणे त ही मोबाइल जो टेक्नोलॉजी जो दौर आहे, जे हर का तकीर जहिड़ो मौज़ू खपे अहिड़ो मौज़ू अची वञे। पर माशरे में जेको बीमारियूं आहिनि इन बीमारियुनि जो इलाज से थिए नथो, इन बीमारी जो इलाज पांखे करिणो आहे। ऐं पैगंबर जे ज़माने में पण माहौल जॾहिं अहिड़ो हूंदो गंदो तॾहिं साहबा किराम चवंदा अलाह जा रसूल माहौल जेको आहे अहिड़ो हालात ख़राब आई, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन हालात खे उन माण्हुनि खे उन हालात खां आगाह कंदा हुआ। त इंशा अल्लाह पंहिंजी जमात मथे अल्लाह जो एहसान आहे, अल्लाह जी महिरबानी आहे, अल्लाह जो करम आहे जे अल्लाह रब्बिल आलमीन पांखे अहिड़ा उलमा ॾिना जेको पांखे हर ॻाल्हि पहला वॾा कंदे छह सूदी सुणाईंदा, हर ॻाल्हि खां आगाह करींदा। पर पाण उहो माण्हू आहियूं, उहो इंसान आहियूं जेको हिकिड़े कन में जा सुणी करे ॿिए मां कढी छॾींदो। त अब्दुल्ला बिन उबी मुनाफ़िक जो वाक़ियो कि अब्दुल्ला बिन उबी मुनाफ़िक जेको हो से अहिड़ो इंसान हो जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भेरो पुठियां निमाज़ पढ़ंदो हो। मोमिने जी मां आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह अन्हा मथे तहमत आहे, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बुरो चवंदो हो ऐं मस्जिद हिकिड़ी तामीर कराए, जंहिं मस्जिद में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चए हिन में रहणो आहे अची जो आहे, जंहिंजो नालो मस्जिद ज़रार, जंहिं मस्जिद खे ढाहे में आयो, मुनाफ़िक खे भेरा कंहिं में, अहिड़ा मुनाफ़िक नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने मां पर अल्लाह ताला वही जे ज़रिए पैगंबर इस्लाम जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आगाह कयो। हज़रत हुज़ैफ़ा रज़ी अल्लाह अन्हु चवनि था त मूंखे हिकिड़ो ॾींहुं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चयो ऐं हुज़ैफ़ा मूं मथे वही आहे ही माण्हू मुनाफ़िक, ही माण्हू मुनाफ़िक। पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो इंसान हुआ, हिकिड़ो माण्हू अमीर उस्मान जी ग़ीबत कंदो हो, ग़िला ऐं ग़ीबत कंदो हो, अमीर उस्मान खे बुरो चवंदो हो। उनजी वफ़ात थी वई, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हयाती आहे। पाण सगोरा आया जनाज़े मथे आया ऐं चऊं त हीउ इंसान उहो न आहे, हीउ माण्हू उहो न आहे जेको मुंहिंजे उस्मान खे बुरो चए थो, गिला करे थो, हिनजी जनाज़े जी निमाज़ आऊं कीअं न पढ़ां। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी जनाज़े जी निमाज़ न पढ़े भला उनजी मग़फ़िरत थींदी।
अब्दुल्ला बिन उबी मुनाफ़िक, उहो मुनाफ़िक माण्हू हो जंहिं अम्मा आयशा मथे तौमत हई ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम लाइ करे मुनाफ़िक़ खे चई मस्जिद बनायो, हुन में रहे। उन मस्जिद के वही जे ज़रिए टोड़े में आयो। हज़रत हुज़ैफ़ा रज़ी अल्लाह अन्हु चवनि था त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमुक मुनाफ़िक़ माण्हू जा नाला गिनी मूंखे चयो त हे हुज़ैफ़ा, हीउ माण्हू जेको इसे मुनाफ़िक़ आहीं, पाण इहे माण्हू जी तौमत विझूं था, पाण हाणे चऊं था ॻाल्हि में चऊं हीउ त माण्हू मुनाफ़िक़ आहे। पोइ वही जे ज़रिए चई हज़रत हुज़ैफ़ा चई त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे चयो पोइ जेको जनाज़ो थींदो मरे वेंदा हुआ, साहबा न्यारींदा हुआ, हीउ जनाज़ो थियो हज़रत हुज़ैफ़ा हिन में आई कनाई। जेको माण्हू मुनाफ़िक़ हूंदो हो हज़रत हुज़ैफ़ा हुनजे जनाज़े में न हूंदा हुआ, साहबा न्यारींदा हुआ। हज़रत हुज़ैफ़ा रज़ी अल्लाह ताला अन्हु नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा साहबी हुआ, भला ई आई कनाई जनाज़े में। जॾहिं न्यारींदा हुआ की हज़रत हुज़ैफ़ा हिन जनाज़े में न आई त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनाज़े में न वेंदा हुआ। हज़रत हुज़ैफ़ा न वेंदा हुआ त ॿिया साहबा जॾहिं न ॾिसंदा हुआ हज़रत हुज़ैफ़ा खे त ॿिया साहबा पण हुन जनाज़े में न वेंदा हुआ। त हाणे पाण खे त ख़बर न आहे जे केरु माण्हू मुनाफ़िक़ आहे, पाण भेरो वेठो वेहे, पाण भेरियूं निमाज़ूं पढ़े पियो ऐं परियां वञी ने मुनाफ़िक़ियूं करे पियो त अलाह वटि दुआ कयो अलाह इन खे हिदायत करे। ऐं जेकी माण्हू चुगल खोरियूं ऐं मुनाफ़िक़ियूं कंदा हुआ, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम महराज वारी राति हिकिड़े माण्हू खे ॾिठो, उनखे अज़ाब थी रहियो हो। तॾहिं जिब्रील अमीन खे पुछो ही केरु माण्हू आहे? चई हीउ माण्हू उहो आहे जेको तव्हांजी उम्मत जो सुबुह जो घरे नूं निकिरंदो हो ऐं ॻाल्हियूं अहिड़ियूं फैलाईंदो जो माण्हू में फितना ऐं फसाद पवंदा हुआ, पोइ सुबुह जो निकिरी वेंदो घर में नूं माण्हुनि सां मिलंदो ऐं सांझीअ जो वरी अची समाचार ॾींदो हो। त अल्लाह करे साल पंहिंजो पण ओड़ो असर न थिए ऐं पाला करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बददुआ न करे, पाण मोमिन बणो, अल्लाह जा बाना बणो ऐं पाण जेकी दीन इस्लाम जे क़ुर हदीस जी ॻाल्हि सुणो था, इन ॻाल्हि मथे पाण अमल करियूं। जेकॾहिं पंहिंजो इन ॻाल्हि मथे अमल हूंदो त यकीनी पाण कामयाब आहियूं। जेकॾहिं रुगो पाण तकरियूं सुणो त उलमा किराम हीअं चयो हूअं चयो, हयो ही कच्छी आयो, इन तकरीर बराबरि मौजूदा न हो, पण तकरीर जो कंहिं माहौल मथे बराबरि कंहिं चई ने हलिया वञो। पोइ जेकी ॻाल्हि चयूं इन ॻाल्हि मथां हथु न खणो, सची तौबा न करियूं त पोइ भला पंहिंजी माफ़ी कीअं थींदी, पंहिंजी मग़फ़िरत कीअं थींदी। त बिरादर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में साहबा अहिड़ा हूंदा हुआ। हिकिड़ो माण्हू आयो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे घोड़े मथे हथु रखी चई ताऊं देहाती ॿाराड़ी जो या आयो या केतिरियूं निमाज़ूं आई, इस्लाम क़बूल करियां, मोमिन थियां, अची अची मस्जिद नबीअ में दाख़िल थियो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चई अल्लाह जा रसूल मुंहिंजा गुनाह जेको आई ऐं इस्लाम त क़बूल करियां, गुनाह क़बूले पाण गुनाह क़बूलियो कॾहिं जी मूं गुनाह कयो आहे, ऐं इस्लाम क़बूल करियां, मुंहिंजा गुनाह वॾा आहिनि ऐं मुंहिंजी गुनाह जी माफ़ी थींदी। ख़ैर जन्नत जी को तकिर जन्नत जे बारे में करे त पाण गुनाह वधारे करियूं, गुरू चए अलाह गफ़ूर रहीम में जन्नत त ॾींदो, मुस्लमान त जेको आहे से आख़िर जन्नत में वेंदो, एतिरे पाण गुनाह में गुरू वधूं। जन्नत पर जहन्नम जो अज़ाब वॾो आहे। जहन्नम हिकिड़ो ख़तरनाक घर आहे। अल्लाह दोज़ख बणाए, जहन्नम बणाए, जहन्नमी खे अज़ाब अहिड़ो थींदो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे साहबा पुछो ही माण्हू 5 फुट जो रहियो, ही हिनखे अज़ाब थींदो? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त ना फरमान गुनहगार खे थुलो ऐं मतारो करे मजींदो, अल्लाह जे पैगंबर जो हुनखे अज़ाब थींदो। इन जहन्नमी हिकिड़े जी दोज़खीअ जी दोज़ख में दाख़िल थी वियो गुनहगार, इन जी हिकिड़ी ॾाड़ ज़बान वटि जेको ॾाड़ रही ॾंदे में इहे जबल औत जहिड़ी हूंदी, मदीनतुल मुनव्वरा जी जबल जहिड़ी हूंदी। इन जी वेहण जी जॻह, इन जी खल वॾी मतारी हूंदी जंहिंमें जहन्नम जो अज़ाब थींदो, ख़तरनाक अज़ाब थींदो। मीकाईल इसराफील इज़राइल जहन्नम जो अज़ाब ॾिसी करे दिरजंदा ऐं मुरकंदा कॾहिं पण न हुआ, खिलंदा कॾहिं न हुआ। दोज़ख जो दारोगो मालिक जेको आहे जहन्नम जो अज़ाब ॾिसी ॾिसी करे उनजी शिकिल फेरी वई। एॾो जहन्नम जो अज़ाब ख़तरनाक, जहन्नम जो अज़ाब जेको आहे से ख़तरनाक अज़ाब हूंदो। जहन्नम जी बाहि ख़तरनाक हूंदी। उहो माण्हू आयो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चई त आऊं मुंहिंजे गुनाहनि जी, मुंहिंजा गुनाह वॾा आहिनि, ऐं तौबा करियां, मुंहिंजो रब मूंखे माफ़ कंदो। पाण सगोरनि खे चयो हथु ॾियो बैत करियां। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथु साम्हूं माण्हू खणी वियो। अलाह जे रसूल मुंहिंजा शर्त आहिनि,
मुझे गुनाह के बारे में आऊँ चाह तो मुझा गुनाह जो कोई से वड़ा कबीरा गुनाह। पैगंबर इस्लाम मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तुझा गुनाह केड़ा है? पाण सगोरन फरमायो मदीने जे औद जबल जेड़ा आई। उन जे अल्लाह रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझा गुनाह जबल औद नो डूंगर नो वड़ा है। पाण सगोरन फरमायो जंगल जे वणे जी राज़ी नथी जा, सच्ची तौबा कंदा है गुनाह में हथ खणंदा त माफ़ी मिलंदी तरफ माफ़ कंदो। जे हदीस हिकिड़ी सुई हाणे बराबरि थियो गुनाह गमे एॾा हूंदा आहियो हिकिड़े भेरा माफ़ कराए ॾियो। सच्ची तौबा गुनाह त हथ खणूं, गुनाह खे गुनाह करे सम्झणूं त यकीन से मुंहिंजो रब माफ़ करण वारो आहे। किफ़ लॻे पण माफ़ कयां पर सच्ची तौबा कयां त पंहिंजी तौबा ज़बान जे मौली अब्दुल्ला पंहिंजी जमात जो अमीर हो तकरीर में चवंदो मीं निमाज़ में हिकिड़ो ॾींहुं मीं निमाज़ पढ़ाए तैर चयईं सच्ची तौबा करियो मीं जी जवाबदारी मुंहिंजी। आसमान जे रब में हुज कंहिं चई सच्ची तौबा करो हिन जगह मथे सजदो करो मीं जे न वठो त जवाबदारी मुंहिंजी आहे। अहिड़ो अमल मौली अब्दुल्ला उन आलमे जहिड़ो अमल खणी अचो मैदान में। उन माण्हूअ जे मुंहिंजा गुनाह डूंगर ऐं जबल आहिनि वॾा आई। पाण सगोरन फरमायो त जंगल जे वणे जहिड़ा। उन चई अलाह जा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजा गुनाह जंगल जे वणे नो पण वॾा। मुझे आप जनाब मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त आसमान ने जमीन जड़ा। उन माण्हू जी अखी में लुढ़क है मुझा गुनाह जमीन आसमान नो पण वड़ा है। सत आसमान सत जमीनूं तेनू पण मुझा गुनाह वड़ा है। रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हेठ कंध करे अखी में पानी वही पियो ॾाढ़ी मुबारक मथे लुढ़क किरिया थोड़ी देर माठ करे ने चऊं जे मुझे रब जे वडाई नो वाखाण तो जा गुनाह वडा आई। उन जो मुझा मां पे आ ता कुर्बान वने मुझे रब जे वाखाण वडाई नो गुनाह मुझा वडा नाई। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जमीन ने आसमान नो वडा हुंदा जेकॾहिं सच्ची तौबा कने त मुझो रब दा माफ़ कर। तॾहिं उन चई त अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह तौबा करियां त मुझा गुनाह वडा आहिनि मुझो रब मूंखे माफ़ करे इस्लाम क़बूल करियां। पाण इस्लाम क़बूल कयो आहे। मुसलमान जे घर में पैदा से अञा पां माफ़ी घुरई है अञा तौबा कई है। जेको माण्हू जिते आदत मथे है जिन शरारत मथे है उहो शरारत पूरी पियो करे। जिन आदत मथे है उहा आदत उतां नूं घटेज नथो ऐं हिकिड़ो हटे नथो। पोइ भला पंहिंजूं दुआऊं क़बूल थींदियूं। अल्लाह जे घर काबतुल्ला जा उमरा ने हज पां बंदि कराए छॾिया इन वधारे पुकरो चए जंहिं हज बंदि थियो काबतुल्ला जो तैनी इंतज़ार कजा क़यामत उड़ी है करीब। बीमारी कंहिं आंदी हुई पंहिंजे गुनाह आंदी हुई बीमारी न चे पां मथे चे पां मथे आज़माइश रही। आज़माइश क्या हुई कहिड़ो पाण अमल है जेको आज़माइश है ये तो पंहिंजे गुनाह जी पकड़ हुई गलो जले ने घुटे पाके मारे थी। कई अल्लाह जा बाना कई इंसान इन बीमारी में वेंदा रहिया ऐं हिकिड़ा माण्हू चई जे अॻे अहिड़ी 100 वरे मथे वबा हुई के ई भला मुसलमान ये इस्लाम है। जमातूं बेरियूं थी पां भला दुआ घुरई पां ऐलान कयो त है उलमा ऐं मोमिन अल्लाह जा बाना रोअण वारा अहिड़ियूं दुआऊं घुरो अल्लाह हिन मुल्क में ये वबा ने बीमारी दूर करे। हर को माण्हू गुनाह में वधियो शरारत में वधियो पर बीमारी के खत्म करण लाइ करे कंहिं माण्हू तैयार न थियो। जमाती ऊज पियो अचे हली हली ने पग घसी विया नओं जमाती को तैयार नथो थिए। हिते को थियो वे तो भले उलमा इकराम जो तकरीर जो दर्स है इंशाअल्लाह तमाम सुहिणो ऐं वणंदड़ माण्हू के तो जमात तैयार थी भले किथे पण जमात तैयार नथी थिए। तो मौली साहब जॾहिं आयो तॾहिं उन में माण्हू अहिड़ा तैयार हुआ माण्हू मुनाफ़िक न हुआ। मौली साहब जॾहिं पढ़ी ने आया तॾहिं डूंगर में 7 ॾींहं वेही रहिया ऐं सारो मुल्क कबरनि जी पुजारी कबर मथे पियो हो। अल्लाह जे बहाने चई मुंहिंजा परवरदिगार तहज्जुद जी निमाज़ पढ़ी करे ऐं दुआ घुरे मुंहिंजा अल्लाह मुंहिंजी तूं मदद कर मुंहिंजा परवरदिगार जेकॾहिं आऊं कामयाब न थियोसि त मुंहिंजा रब करीम कहिड़ी ख़बर मुंहिंजी उमिरि केतिरी आहे मुंहिंजी वफ़ात न थी वञे मुंहिंजो मौत न थी। अल्लाह ई सारो मुल्क काबतुल्ला साम्हूं न आई सारो मुल्क भई ये जगह ॾा पियो वञे मुंहिंजा अल्लाह मुंहिंजी दुआ क़बूल कर। अल्लाह उन आलम जी दुआ क़बूल कंहिं सारो मुल्क सारो इलाइक़ो सारो बनी पुछम अल्लाह जे घर काबतुल्ला ॾा उनजी मुआड़ थी वई। पोइ मौली साहब मथे केस थिया
मौली साहब के तकलीफ़ूं हुयूं, अल्लाह जो बाणू जेल में पुराणू कुरे मथा। मौली साहब दारू न ते बनाए, मौली साहब बिलोट ने ज़मीनूं कंहिंजूं हड़प न कयवें। लिल्लाह जी पैगंबर इस्लाम मक्के में ऐलान कयो ला इलाहा इल्लल्लाह जो ये मौली साहब चएं त अल्लाह जी हिकिड़ाई तौहीद जहिड़ी मक्के में तौहीद अहिड़ी तौहीद क़बूल करियो ऐं अल्लाह जो बानू ऐं आलम ई आहे। पोइ मौली साहब मथे रफ़ल यदैन जो केस करे में आयो, आमीन जो केस करे में आयो। मौली साहब मथे तरह तरह जा केस थिया, ऐसी ताईं अल्लाह जे बाने खे जेल में बंदि करे में आयो। पोइ एतिरियूं विरुद्ध मौली साहब ताजद जी नमाज़ पढ़ंदा हुआ, तारीख़ मौजूद है, तकलीद न आई मौली साहब जी तकलीद। आगे ख़बर पए कि उलमा है उन ज़माने जे माण्हूअ कहिड़ो मौली साहब खे साथ ॾिनो, मौली साहब कहिड़ो कमु कयईं, कीअं पाण हिन प्लेटफार्म ते आंदे। अल्लाह जो बानू जेल में जॾहिं वियो तॾहिं विरोधी कयूं त हाणे इन जी निमाज़ क़बूल थींदी, इन जी दुआ क़बूल थींदी, इनखे जुती पहिराए में न अचे। पोइ जुती पण लाए में आ वई, कड़क क़ाइदो थिए में आयो। हिकिड़ो इंसान मौली साहब वटि आयो, चवंदा कि साहिब कहिड़ी तकलीफ़ है? चए मूंखे तकलीफ़ ई आहे जे पलीत आई आहे जेल जे अंदरि, ऐं वुज़ू करियां थो ऐं कपिड़ा पाक नथा रहे, मुंहिंजे पेरनि जे अंदरि जुती हुई सी पण लाए गिणोयो। तॾहिं हुन चयो त आं वटि कुरो आहे, सबूत कयईं, उलमा आयो। तॾहिं पण सनदूं मड़े खणी ॾिनई, हाज़िर कयईं, चएं त हीउ माण्हू मुंहिंजा शायदि आहे कि उलमा ई आहे। चकी ॼाणो था त जे क़ुर हदीस तव्हांखे इल्मु न आहे, पण शाइरी आहे कि सुणाई आहे। ऐं जॾहिं गुनहगार या मूं गुनाह कयो आहे तॾहिं आयो या न? कहिड़ो गुनाह में आया आहियो? जे मूं गुनाह ईअं कयो आहे जे लिल्लाहियत जो नारो हणायो, मूं चयो त तौहीद अल्लाह जी हिकिड़ा ई। पोइ मौली साहब शहर चई ताऊं त ॾुआरी ॾोह भरियो मूंखे ज़ालिमनि कयो ज़लील। ऐं गुनाह करे आयो ॾुआरी या तौहीद मूं फैलाई, गुनाह करे मूंखे जेल में। ऐं त ॾुआरी ॾोह भरियो मूंखे ज़ालिमनि कयो ज़लील, अंदर बि या बदियल अजाइबे। उनखे जॾहिं शेर सुणाए तॾहिं हुन चई त हिनखे आज़ादु करे। आमीन चए त आमीन जो केस है मूं मथे, निर्दोष करे अल्लाह जे बाने खे जेल मां कढी करे उन मुल्क जी ज़मीन मथे पुॼाए में आयो। तौहीद जो बुलंद नारो कंहिं उन अल्लाह जे बाने, उन तौहीद आंदी, उन तौहीद जो सबबु पांखे मिलियो। पाण पण हिन खून मथे तौहीद क़बूल कई आहे त पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुरो, सची तौबा करियूं त क़ुर चए थो पंहिंजो मौत उन हाल में न अचे जिन हाल में पाण मुस्लमान न हो। इस्लाम जी पंहिंजी हालत में पाण मोमिन हो, अल्लाह वारा हो, पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुरो ऐं मुनाफ़िकी मथां हथ खणो, सची तौबा करियूं। मुनाफ़िक माण्हू ॿ मोह वारो माण्हू, ॿ मोह किन जानवर जा हुए, किन जीव जा हुए, ॿिमही जो कोई ॿ मोह वारी वे, हिकिड़ो मोह कुटीअ ते ॿिए से चुरी पई। त पंहिंजी हालत ॿिमही जहिड़ी आहे। पाण मस्जिद में मोमिन अल्लाह जा बाना ऐं निमाज़ी ऐं ॿाहिरां वञो त पंहिंजी हालत बदिली वञे थी। पाण मुनाफ़िकी में उतरी वञो था त मुनाफ़िकी मथां हथु खणो ऐं ॻाल्हि जंहिंखे चवणी वे, कंहिं में ऐब वे त उनखे मोह मथे चवणो। ऐब खां चे सखी माण्हू ऐं दोस्त उहो आहे, माण्हू जो दोस्त उहो आहे जेको ऐब खां वाक़ुफ़ु करे, उनखे गले में जले जे तो में इहा ऐब आहे। तकरीर जे अंदरि ग़लती वे, पॉइंट जे अंदरि ग़लती वे, क़ुर हदीस जी ॻाल्हि ग़लति वे त उलमा खे चवणो त उलमा हिन जॻह मथे हीअं चया, हिन जॻह मथे हीअं आहे। ॿाहिरां निकिरी वियासीं, हिन उलमा हीअं चई, हीअ जमाती अहिड़ो आहे, हीअ अहिड़ो आहे, त पंहिंजी भला निमाज़ूं क़बूल किथे थींदियूं, पंहिंजूं दुआऊं क़बूल नथियूं थिए। दुआ मोमिन जी रंग लाहे थी, दुआऊं क़ुर्बानी आणी थियूं, दुआऊं क़बूल थिए थियूं। अॼु अरफात में जॻह नथी मिले, मुज़दलिफ़े में जॻह नथी मिले, मस्जिदे में जॻह नथी मिले, ही भला दुआऊं पंहिंजूं केॾा वई वई? त दुआऊं क़बूल त थींदियूं, सची तौबा कंदासीं, गुनाह मथां हथु खणंदासीं। मुंहिंजी अल्लाह ताला वटि दुआ आहे त अल्लाह ताला हिन मुनाफ़िकी जी बीमारी ऐब जो इहे चुगलखोरी करणु अल्लाह ताला पाण खे बचाए। मूं जेकी चयो अल्लाह ताला हिन मथे आंखे में मूंखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह क़ुर ऐं हदीस जी हर ॻाल्हि मथे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। अल्लाह हिन मस्जिद खे आबाद करे। अल्लाह ही उलमा वीचारो थोरी हिनखे तकलीफ़ है जिस्मानी, अल्लाह ताला
पेट जी या ॿई को तकलीफ़, अल्लाह ताला जी तकलीफ़ दूर करे, अल्लाह हिनखे शफ़ा कामिल अता फरमाए। अल्लाह जेको बीमार आहीं तंहिंखे शफ़ा कामिल अता फरमाए। मरी वेले जी ख़ताएं खे अल्लाह ताला माफ़ फरमाए। आलम इस्लाम जी अल्लाह मदद फरमाए। अल्लाह बुरी शिकिल में जेको बरो आयो आहे इन बीमारी जी में अल्लाह इन बरे के इन वबा के पाम था दूर करे। ज़ियारत अची इस्लाम मते ऐं मौत ॾे करे ईमान बिल ख़ैर कलमे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से पंहिंजो लाॾाणो